जमानियों पंजतन पाक खादियूं हिकड़ी जनाब फिजा खादी ऐं जॾहिं अल्लाह जो नबी वरी मोकिलाइण लॻो त इमाम हसन फरमाए थो नाना सुभाणे मूं हसन जी तरफ़ सां तव्हांखे दावत आहे वरी तव्हां अचिजो ऐं असां सां रोज़ो खोलजो। पाक नबी दावत क़बूल कई वरी अली मौला आया मज़दूरी कयनि जेका मज़दूरी मिली उन जो जवन जो अटो ख़रीद कयनि जनाब सैयदा खे ॾिननि जनाब सैयदा उन मां मानियूं पचायूं पंजतन पाक खादियूं हिकिड़ी जनाब फिजा खादी वरी जॾहिं पाक नबी सभिनी खां मोकिलाइण लॻो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम नाने जे कुलनि ते हथ रखी नाने जे गर्दन में बाहूं विझी फरमाए थो नाना छा तव्हां मूं हुसैन खे नाराज़ कंदो। सुभाणे सभिनी दावत ॾेई छॾी ये जनाब फिजा दरवाज़े ते बीठी आहे दिल में चवण लगी हाणे अल्लाह जो नबी सभिनी खां मोकिलाए वञे थो मां हिन घर जी कनीज़ा मां पाक नबी खे दावत ॾियां अलाए क़बूल ईंदो अलाए न। जीअं जो सभिनी खां मोकिलाए नबीअनि जो सरदार जनाब फिजा जे भरिसां लंघियो जनाब फिजा ॾे ॾिसी फरमाए थो धीअ फिजा न घबराए सुभाणे मां तुंहिंजो महिमान सुभाणे मां तुंहिंजो महिमान आहियां जनाब फिजा रानी पूछी ऐं इहा ॻाल्हि कंहिंखे बि न ॿुधाई। जॾहिं ॿियो टाइम थियो ॿिए रोज़े जो टाइम थियो अली मौला मज़दूरी करण विया पर उन जी का बि मज़दूरी न लॻी। बाबा सभई ख़बर आहिनि सिर्फ़ु तव्हां ऐं असांजे लाइ सबक छॾियो मज़दूरी काई न लॻी। अली मौला आया फरमाइनि था जो असांजे घर में फाको आहे जनाब फिजा कंहिंखे बि न ॿुधायो त अॼु पाक नबी मुंहिंजो महिमान आहे ॾाढी घबरायल आहे। रोज़े खोलण जो टाइम थियो नबीअ जो सरदार आयो सभई उथी बीठा पाक नबी फरमाए थो अॼु मां पंहिंजी धीउ फिजा जो महिमान आहियां। साईं थोरो ॻाल्हायो त अॼु मां पंहिंजी धीउ फिजा जो महिमान आहियां। जनाब फिजा जल्दी पाक नबी सां मिली जल्दी हिकु हिजरे में आई हिजरे में अची परेशानी जी हालत में सर सजदे में रखी फरमाए थी मुझा अल्लाह मूंखे सुञाण नबीअनि जो सरदार मूंखे धीउ थो सॾे वलियनि जो सरदार जनाब सैयदा मौला अली मूंखे भेण था कनि जन्नत जे जवाननि जा सरदार इमाम हसन ऐं हुसैन मूंखे मां था सॾनि। जनाब फिजा जे दिल में इहा ॻाल्हि हाणे मूंखां पुछंदा त फिजा इहो को काॾो आहे फिजा अञा इन ॻाल्हि में आहे इहा ॻाल्हि सोचे थी पई दिल में त सभई जनाब फिजा ॾिसी फरमाइनि था फिजा न घबराए जिब्रील असां खां मोकिलाए पोइ त तुॾे आयो सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां वरी बि बुलंद आवाज़ सां सलवात मजलिस जी क़बूलियत वास्ते बुलंद आवाज़ सां सलवात करो। सिर्फ चंद जुमला मोमिनो किताब मजमूल बहरीन लिखण वारे जो नालो मौलवी नज़र हुसैन। जॾहिं असांजे चौथे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जंहिंजी अम्मा जनाब शहरवानू जंहिंजो जॾहिं हुसैन मौला सां निकाह थियो ऐं जनाब
आई तारीख़ लिखियो जनाब शहर बानू सां 100 कनीज़ूं गॾु जॾहिं जनाब शहर बानू मदीने में आई उन्हनि 100 कनीज़ुनि मां जनाब शहर बानू 50 नौकरियाणनि खे आज़ाद करे छॾियो बाक़ी बचियूं 50 कनीज़ूं जॾहिं जनाब शहर बानूअ जी झोलीअ में असांजे चोथे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जंहिंजी विलादत थी जनाब शहर बानू उन्हनि 50 कनीज़ुनि मां 40 कनीज़ुनि खे आज़ाद करे छॾियो बाक़ी बचियूं 10 कनीज़ूं 10 नौकरियाणियूं उन्हनि 10 नौकरियाणियुनि में हिकु कनीज़ आई जंहिंजो नालो तारीख़ शीरीन लिखियो जेका तमाम खिदमतगार तमाम ख़ूबसूरत आहे हिकु मरतबो हुसैन मौला जॾहिं जनाब शहर बानू वटि आया शीरीन बि हुते मौजूद आहे त जनाब शहर बानू फरमाए थी मौला हीअ मुंहिंजी कनीज़ आहे शीरीन तमामु वॾी खिदमतगार आहे मौला मां हिन नौकरियाणी शीरीन खे तव्हांजी खिदमत में हाज़िर थी कयां हुसैन फरमाए थो शीरीन शहर बानू जेकॾहिं तूं हिन शीरीन खे मुंहिंजी खिदमत में हाज़िर थी करे त मां हुसैन हिन खे राह ख़ुदा में आज़ाद थो कयां ऐं जॾहिं लफ़्ज़ ख़तम थिया वञे पई त हुसैन क़दीमी अज़ादार हो कंहिंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे जॾहिं शीरीन पंहिंजे शोहर सां गॾिजी वञे पई हुसैन मौला जे खिदमत में हाज़िर थी फरमाए थी मौला मां जो वञा थी तव्हां पंहिंजे इल्म इमामत सां दसियो त वरी कॾहिं मूं जहिड़ी नौकरियाणीअ खे तव्हांजी ज़ियारत नसीब थींदी हुसैन फरमाए थो शीरीन मां इमाम मां ॼाणा थो शीरीन हिकु ॾींहुं मां पंहिंजे अहलो अयाल पंहिंजनि बचनि ॿार जो नालो तारीख़ जबल मेमूरा लिखियो हर वक़्तु शीरीन ऐं हुनजे शोहर उज़ैर खे इहो इंतज़ार रहंदो त कॾहिं थींदो वक़्तु गुज़रंदो वियो सभिनी खे ख़बर आहे हुसैन मौला 28 रजब छॾियो वतन बीमारम पतो करबला ॾहींअ जे ॾींहुं शहीद थी वियो हुसैन जहिड़ो इमाम फिर नेज़नि ते चाढ़िया विया अली मौला जे न्याणनि खे करबला खां शाम रवानो कयो वियो सैयदनि जो लुटियल सैयदनि जो उजड़ियल काफ़िलो उन जबल जे वेझो आयो जंहिं जबल जे मथां हुसैन मौला जे नो एड़ा शीरीन दुआब ॾिठो शीरीन जॾी मत जो रहमान थी आयो इमाम जो हिकु वॾो कमर ते
नारे हैदरी हैदरी हुसैनियत यजीदियत सबई गति सोए मोहम्मद जी जात से पढ़ो सलवात। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर बिलाइल हुसैन सलवात। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। वस्सलातु वस्सलामु अला अली अमीरुल मोमिनीन व इमामुल मुत्तकीन व कातिलिल मुशरिकीन व काइदिल गुरिल मुअज्जलीन सलवात। अस्सलातु वस्सलामु अला मौलाना इमामिल मशारिक़ वल मग़ारिब अलीयुन वलीउल्लाह। अली के वली समझी जोशीलो नारो कयो अली जे नाम जो। अस्सलातु वस्सलामु अला मज़लूम करबला बेखता तुंहिंजी हांदा बुखा तसा दुखियां भेणींदा बेरा सदका सैयदा सलवात। वल्लानतुल्लाहि अला अदाए मलऊनीन इल्ला यौम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। पढ़ो सलवात। मौला कायनात संभालियो आहे, नंगर न्याज़ कयो आहे। मौला उन्हनि जो पंहिंजे बारगाह में क़बूल। मौला के दर सदा आहे मोमिन खे एतिरो ॾे कि हिन खां वॾा जलसा कराए वॾियूं अज़ादारियूं कराए। मौला तो कुझु नथा घुरूं, इहो घुरूंगा एतिरो गॾु मज़हब जे पार थी अलीअ जी मुखालफ़त करे त उन जी मुंहिंजी भञण असांखे ईंदी आहे। वारो सॾाए वरी अलीअ जी मुखालफ़त करे पोइ अलीअ वारो असां मां न आहे, पोइ ॿीअ धुर मां हूंदो। जेको अज़ादार सॾाए मोमिन सॾाए के रत न कढो, असां अहिड़े मौलवीअ खे छा कंदासीं जेको हुसैन जो रत खां जले। असांखे न खपे मौलवी, भली जेके पढ़ाइनि वञी पढ़ाइनि। मां कसम खणी अब्बास जे अलम हेॾो थो ॻाल्हि कयां त जेकॾहिं खून हुसैन खां जेको कढणु रोके थो उहो हुसैन जो मुरीद आहे। ॻाल्हाए चवनि था बाबा मौलवियुनि जा शागिर्द छा, जेको न ॻाल्हाईंदो मां सम्झंदुमि त उन्हनि मौलवियुनि जो कुझु भाईचारो अथल थो। हाणे हिते सांगल जा बि कुझु आहिनि ॿुधींदा, पोइ उहे कंहिंखे मुंहुं में ॾियनि साईं तव्हां कुझु माल छा कुझु ॿुधी ॻाल्हाए छा कुझु चई साईं तव्हां दोस्त आया आहिनि कुझु बाबा जे दोस्त आया थी त शादीअ में सड़े तो हुसैन जे मजलिस में जोड़ो था शादीअ में सड़े दोस्तनि खे हुसैन जे मजलिस में सॾु हुसैन वारनि हाणे घर जा माण्हू आहियूं हिक ॿिए खे सुञाणूं। पोइ चवंदो साईं मंज़ूर छा थो पढ़े मौला अब्बास अहिड़ी इज़त चवनि मां मूंखे छॾियो त वञा थियनि त जाजनि खानी जॾहिं ॿधी करे ईंदासीं। तुंहिंजी ज़रूरत आहे हिते, ज़रूरत इहा आहे त असां माण्हू ठाहिया आहिनि ॼाया न आहिनि, सच ॻाल्हाए ठाहिया आहिनि, कूड़ ॻाल्हायूं सभु आहिया आहियूं जे दर ते ई लॻल आहे शान। जंहिंजे कर ते पंहिंजो मज़हब में भाव आहे, जंहिंजो सीने ते हथ आहे, जेको या हुई ज़ंजीर आहे
पुठी ते हणी रत कढी ए तो हुसैन जेकर तुझे पुट सजाद जे पुठी ते ताजा ना आया त अज मां तुझो हुबदार आया सजाद खां मुंहिंजी पुठी वधीक न आहे मौलवी छो ढलींदा आहिनि इहो बि ॿुधाए छॾियां इन करे मुला मौलवी असां वारा पैसा ढलींदा आहिनि जो हो चवनि था जे असां चऊं त वाजिब त अॼु त तव्हां बि हणी ॾिसो इन जे करे मां जे मातम खां रोकनि था लिखियलु कोन्हे हिन दर ते अचो चवनि थो मोदी साहिब चवंदो गुनहगार आहिनि सड़ी वेंदा इन गुनहगार सां निमाज़ी मुतक़ी सॼो ॾींहुं तस्बीह ॾींहुं ठक 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 असां वेंदासीं जन्नत में पर ईअं तव्हां न सम्झो त निमाज़ ते ॾियां थो निमाज़ न पढ़ंदो अॼु सजा ॾींदो आहे सिधी निमाज़ दीन जो तंबो आहे छा बाबा कुझु ॻाल्हायो जेके पढ़ो था भला उहे त ॻाल्हायो निमाज़ दीन जो तंबो आहे मोमिन जे लाइ मेराज आहे कि असां सभु मां बि तव्हां बि सभु टोटी कॾहिं पढ़ूं था कॾहिं यादि इलाही ईअं हूंदो आहे न पर पढ़णु खपे बाबा ईअं न त पोइ मां 5 ई वक़्त पढ़ा तव्हांखे थो हिदायत कयां मौला जो बस मां निमाज़ पढ़णु छॾे ॾियनि चवंदा शिया सभु था पढ़नि असां या शियनि जी निमाज़ आहे त उहो भुतो थो धंधो हाणे पाणी बंदि थींदो त पुठियूं गाड़ियूं करे अख़बार में फोटूं ॾींदई पथर वठी ईअं न साईं पाणी बंदि थींदो त वरी पोइ खणी ज़ंजीर हणंदे त मातम लिखल ईअं हूंदो आहे पढ़ियल जेके आहियो हड़ताल कनि पाणी मिले तोखे पाणी मिले हड़ताल करे मातम थो करे त जाग थी थो मिले असां त तोखे रहत न थी अचे असांखे झले पियो मीरपुर में हिड़े पढ़ना हिते मां ॻाल्हाए त सही पर मां तो मूंखे कोन पवंदो मां हीअं करे तव्हां ॿुधो सॼी राति जे मां थक जा त सही थी मौसूदी न कया पर सुनी मोशिया कया उनजी तबलीग अॼु असां बि तव्हांखे ॿुधायूं था त कुझु ॿुधो बाबा जेकी शइ क़ुरान में उहो मज़हब आहे क़ुरान ते न तबलीग जो ईमान आहे न हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु ताला क़ुरान में आहे सही सभु मनम में तो
जे शोहर जे वेझो आई वेझो अची चेती उज़ैर मां अजीब अजीब ख्वाब थी पई ॾिसां अल्लाह जो नालो तई ॿार तवनी ॾिसे मता हुसैन मेहमान थींदो ओ मोमिना ये उज़ैर छुट्टी न पाती रोई चवंदो त जे मुंहिंजा